सलाहुद्दीन अयूबी। हिकु वक़्तु हो जॾहिं बैतुल मुक़द्दस ते ईसाई फ़ौजनि जो कब्ज़ो हो। मुसलमान रोअंदा हुआ, तड़पंदा हुआ, पर को मदाफ़ा न हो। पोइ अल्लाह पाक हिकु गैर मामूली शख़्स खे पैदा कयो, जंहिं फ़क़ति तलवार न हलाई पर दिलूं बि फ़तह कयूं। उहो शख़्स हो सलाहुद्दीन अयूबी, इस्लाम जो शेर, इंसाफ़ जो चिराग ऐं बैतुल मुक़द्दस जो फ़ातिह। सलाहुद्दीन अयूबी 1137 ईस्वी में इराक़ जे तक़रीद शहर में ॼाओ। संदसि ख़ानदान कुर्द नस्ल सां तालुक़ रखंदो हो। नंढपिण खां ई हू संजीदा, इबादत गुज़ार ऐं इल्म दोस्त हो। संदसि दिलि में इस्लाम लाइ हिकु ख़ासि मुहबत हुई, जेका बाद में हिकु अज़ीम इनक़लाब जो सबबु बणी। 1169 ईस्वी में सलाहुद्दीन मिस्र जो हुक्मरान बणियो। हिन फ़ातिमी ख़िलाफ़त जो ख़ात्मो कयो ऐं मिस्र खे अब्बासी ख़िलाफ़त सां जोड़े छॾियो। हू वज़ीर आज़म न रहियो, हाणे हू ख़ुदि सुल्तान हो। पर सलाहुद्दीन इक़्तिदार जो बुखियो न हो। हू इतिहाद, अदल ऐं दीन जी ख़िदमत लाइ ज़िंदा रहियो। मिस्र, शाम, यमन ऐं हिजाज़ सभु इस्लामी इलाइक़ा हिकु झंडे हेठि आया। अयूबी सल्तनत जो क़याम थियो, हिकु अहिड़ी सल्तनत जिते इंसाफ़, ईमान ऐं क़ुर्बानी हुई। सलाहुद्दीन दुश्मननि सां बि रहम कंदो हो ऐं पंहिंजनि सां मुहबत कंदो हो। 1187 ईस्वी, उहो ॾींहुं जॾहिं जंगे हथेन में सलाहुद्दीन सुलेबियन खे शिकस्त ॾिनी ऐं पोइ आई तारीख़ जी सभ खां अहम फ़तह। 2 अक्टूबर 1187 ईस्वी ते बैतुल मुक़द्दस जे दर ते इस्लामी परचम ॿीहर फड़कियो। मुसलमाननि जूं अखियूं ॻोढ़नि सां भरी आयूं। सलाहुद्दीन जंहिं शहर खे ईसाइनि खां आज़ादु करायो, तन खे क़त्ल न कयो, पर अमान ॾिनी, इज़त सां मोकिलियो। उहो ई हो संदसि वॾो कमाल। जॾहिं सलाहुद्दीन 1193 ईस्वी में वफ़ात कई त ख़ज़ाने में एतिरी दौलत बि न हुई जो संदसि कफ़न जो ख़र्च निकिरे। हू चवे पियो, मूं सॼी ज़िंदगी इस्लाम जे लाइ जंग कई, मूं वटि बचाइण लाइ कुझु न बचियो। संदसि मज़ार अॼु बि दमिश्क में मौजूदु आहे। हू रुख़सत थियो, पर संदसि नालो, संदसि अमल अॼु बि ज़िंदा आहे। अॼु जे दौर में जॾहिं मुसलमान इख़्तिलाफ़नि में विरहायल आहिनि, असांखे सलाहुद्दीन जी वहदत, ईमान ऐं क़ुर्बानी जी ज़रूरत आहे। यादि रखो, सल्तनत तलवार सां न, दिलि जी सफ़ाई, नियत जी सचाई ऐं अमल जी अज़मत सां क़ाइमु थींदी आहे।